बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अव्हांजो पंहिंजो तामीर हुसैन। सभिनी मौज़ सॼणनि खे असांजे हिन यूट्यूब चैनल ते भलीकार। लसबेलो हिन वक़्तु बलोचिस्तान सूबे जो हिसो आहे, पर अॻु में इहो सिंध जो हिसो हो। अॼु बि उते 70% खां बि वधीक माण्हुनि जी मादरी ज़बान सिंधी आहे। लसबेले जो लोक अदब ऐं शाइरी सिंधी ज़बान जो क़ीमती सुरमायो आहे। हिन लहजे में लाड़ी लहजे वारियूं सभु ख़ुसूसियतूं मौजूदु आहिनि। डॉक्टर नबी बख्श खान बलोच पंहिंजी किताब बेलायन जा ॿोल में लिखे थो त लसबेले जी ॿोली लाड़ी मुहावरे सां ज़्यादा मुशाबत रखे थी। उन हवाले सां लासी सिंधी ॿोलीअ जो हिकु लहजो आहे। लसबेले जी आम ज़बान सिंधी आहे, मगर जंहिं तरह जो निपाज तंहिं तरह जो रंग ॿेले जी ॿोलीअ ते ॿेले जे मुल्क ऐं माहौल जो रंग चढ़ियल आहे। जहिड़ीअ तरह सिंध में लाड़ सरी थर ऐं कोस्तान जी ज़बाननि जा पंहिंजा पंहिंजा मुहावरा आहिनि, तीअं ई ॿेले जी बेख़ासि पंहिंजी ॿोली आहे जा लाड़ जे मुहावरे सां ज़्यादा मुनासिबत रखे थी। लहजे जे ख़्याल खां बेलायन जे ॿोलीअ में हिकु क़िस्म जी लोड ऐं झिकु आहे, हिकु लाहो ऐं चाढ़ो आहे, हिकु क़िस्म जी हेठि मथां ई आहे जा सिर्फ़ु ॿुधण सां महसूसु करे सघिजे थी। उहा हिन ॿेले जे लहजे जी ख़ासि ख़ुसूसियत आहे। ॿेले जी ॿोली हिकु मुस्तक़िल मुहावरो आहे, जंहिं मूजिबि ॿेले जी तलफ़ुज़ ऐं उचारण नहवी सटा इस्तिलाहनि जी हिकु ख़ासि नोयत आहे। अरबी हुकूमत जे दौर में लसबेलो सिंध जे अरबी हुकूमत जो हिकु इलाइक़ो हो ऐं मंझां वापारी काफ़िलनि जी वॾी आमदरफ़्त हुई। अज़न सवाइ अरबी ज़बान हिन एराज़ीअ जे दीनी इल्मी ऐं तजारती ज़बान हुई। उन जे ज़माने में सिंधी ॿोली बि शायदि ॿेले में राइज थी, छाकाणि त अरबी हुकूमत जे मज़बूत निज़ाम में माण्हुनि जे मेल जोल सबबि क़ौमनि बि वञी लसबेलो वसायो। अरबी दौर हुकूमत बाद जॾहिं फ़ारसी नस्ल जो हुकूमतूं खड़ियूं थियूं, तॾहिं ॿेले जे इलाइक़े फ़ारसी ज़बान जो असर ऐं रसूख़ वधियो जो अरसो दराज़ ताईं बाक़ी रहियो। ॿेले जो आख़िरी तारीख़ी दौरु मुख़्तलिफ़ क़ौमनि जे उरूज ऐं गुलबे जो दौरु आहे। सभ खां अवल बलोच क़ौम उलहंदे खां आहिस्ते आहिस्ते उभरंदे तरफ़ वधी ऐं मकरान बलोचिस्तान ऐं ॿेले में पंहिंजूं बैठकूं बनाईंदी आख़िर अची सरज़मीन सिंध में वारद थी। उन जे करे बलोच ज़बान जो असरु हिन मुल्क ते तमामु घणो ऐं देरि पा रहियो। बलोचनि जे ब्राहवी क़बीलनि जूं ॿेले में दाइमी बैठकूं थियूं ऐं ब्राहवी ज़बान बि ॿेले जी हिकु ज़बान बणी। उन बाद वरी ॿेले जे समाट क़ौमनि जो उरूज थियो। उन जे सियासी रदो बदिल सबबि हर ॿोली ॿेले जी ज़बान ते पंहिंजी मोहर सब्त कंदी रही ऐं ॿेलो मुख़्तलिफ़ ज़बाननि जो आमादगाह बणिजी वियो। उन जे करे ॿेले जी ॿोलीअ में असर पज़ीरीअ जी सलाहियत ऐं लुग़वी जाज़बियत जूं ख़ूबियूं पैदा थियूं, जंहिं मूजिबि ॿेले जी सिंधी मुहावरो वियो परावा अखर पंहिंजा कंदो ऐं पंहिंजे तमदनी सुरमायो में इज़ाफ़ो कंदो। उन में को बि शक कोन्हे त सिंधी ज़बान जे मरणी मुहावरनि मां ॿेले जे मुहावरे में ज़्यादा वीझ ऐं वसायत आहे। मतिलबु त ॿेले जो मुहावरो हिकु माजून आहे जो मुख़्तलिफ़ पसार मां बनायलु आहे। अरबी, फ़ारसी, बलोची ऐं ब्राहुई मरनी हिन मुहावरे खे क़ुवत ऐं वसायत बख़्शी आहे। फ़ारसी, बलोची ऐं ब्राहुई ज़बानूं न फ़क़ति ॿेले जूं पाड़ेसरी ॿोलियूं आहिनि, मगर उन जे किन भाङनि में मरवज आहिनि। उन जे करे ॿेले जा सालिक ऐं सुघड़ उन्हनि ॿोलियुनि खे पूरीअ पर परोड़े सघनि था ऐं अवाम बि उन्हनि ॿोलियुनि खां बेगाना कीन आहे। त इंशाअल्लाह उमेद आहे त अॼु जो असांजो हीउ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे लाइक कयो। असांजे यूट्यूब चैनल ते जेके बि नवां दोस्त अची रहिया आहिनि उन सभिनी खे गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।